साईं हिकिड़ो हमरा हो हुनखे हा 3 पुट, 2 ज़ालूं 3 पुट। हिकिड़ी मूं हिकिड़ो पुटु ॿी खां 2। ॿिनि जो नालो हिकिड़े जो ईसो ॿिए जो मूसो। हिकिड़ी ज़ाल मूं हुअसि जंहिंजो नालो हो धंधण। पोइ हिकिड़ी में धंधण वटि ही 2 मेंहूं ईसे ऐं मूसे वटि हुयूं। पोइ जंग में छोड़े छॾींदा हुआ, वञी चरंदा हुआ। को ॾिहाड़ो थियो, हिकिड़ो ॾिहाड़ो ख़ुदा जो थियो। धंधण 5 रुपया खणी वञी लोहर खे ॾिनो ते लोहर मूंखे चढ़ो अहिड़ो ठाहे ॾिजो मेंह जे कंध में ॿधां त मेंह कंध लोॾे चढ़ो ॻाल्हाए त टक ईसे टक मूसे मिड़ई माल धंधण जो। साईं चढ़ो ठहरायो मेंह खे अची कंध में ॿधई, मेंह कंध लोॾे चढ़ो हीअं ॻाल्हाए। हू 2 भाउर कावड़िजी पिया, ईसो ऐं मूसो। क्यों असां वटि 2 मेंहूं, हिन वटि हिकिड़ी में। हाणे छो नथा अहिड़ो कमु कयूं जंहिंजी में झंग में मारे अचूं। मुंहिंजा साईं मेंहूं झंग में छुड़ी वियूं। हे 2 भाउर पासो वठी हुनजी मेंह मारे आया झंग में। धंधण शाम जो आयो, अचे पुछा कई मां खां, मां असांजी मेंह कान्हे। चए अलाए भाउरनि खां पुछ। भाउरनि खां हिन वञी पुछियो, दादा मुंहिंजा मेंह जी ख़बर ॾियो। हुननि चयो भाउ खे, चए त फलाणे जाइ ते तुंहिंजी मई पई अथई। हाणे साईं उथियो आहे काती खणी, ठका वञी उते कई, वञी ॾिसे त वाक़ई मेंह मुई पई आहे। हुनजो खल लाहे खणी आयो आहे। 4-5 ॾिहाड़ा खल सुकाए शाम जो टाइम आहे, उहो खल खणी शहर ॾे रवानो थियो आहे। वाट ते सिजु लही वियो, हिकिड़े वण ते चढ़ी वञी वेही रहियो धंधण उहा खल खणी। मुंहिंजा साईं हिते राति जो 12-1 जो टाइम थियो। 4 चोर हुजनि वरी भरी हिकिड़ी दुनिया जी खणी अची उन वण जे हेठूं वेही विरहाइनि पिया। हिकिड़े उते चयोनि, चए था ॻाल्हि ॿुधो, अहिड़ी वंड विरहाइजो जो चइनी खे हिकिड़ी अचे हिकु जितरी कसम अथव मथे जो। हिन मथे जो कसम विधो आहे, मथां धंधण खणी थो हिनखे खल खे छॾी सरड़ाट पवंदा आया। हिन जो भॼो भेणा गैबात। ही त गैबात जे ख़ौफ़ खां भॼी विया। धंधण लही उहा भरी जा भरी मेड़े सेड़े गॾु करे पंहिंजे घर खणी आयो आहे। सुबुह थी आहे, पंहिंजे पुट खे चयो त बच्चा चाचनि खां वञ, टोयो वठी आ दुनिया भरींदासीं। मुंहिंजा भाउ हिन छा कयो आहे, हिन जो धंधण जो छोकिरो वियो आहे चाचनि जे घर। चाचनि हवालो अथसि, बच्चा ॾे हवाल। चए चाचा बाबे मोकिलियो आहे त असांखे दुनिया भरींदासीं ऐं टोयो ॾियो। हिन चयो बच्चा टोयो अथई खणी वञ। हाणे साईं छोकिरो टोयो खणी आयो, दुनिया ही धंधण भरे वेठो थो। भाउ हिकिड़ो हिन जे घर आयो आहे। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाणे साईं धंधण खां पुछा कयो, भाउ दादा ॾे हवाल। धंधण चवणु लॻो, अदा हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो, एॾो छोड़नि जो मुल्ह आहे जंहिंजो हिसाब न आहे। चए हा। हिन दुनिया भरे मुंहिंजा जानी उहो टोयो भाउ खे ॾेई छॾियो। भाउ टोयो खणी वञी वॾे भाउ खे चईंदा ही हक़ीक़त आहे। हाणे साईं उहो ॾींहुं छॾे ॿिए ॾहाड़े ते उन्हनि ईसे मूसे 2 मेंहूं कुही छॾियूं। कुही खल लाहे हिते रखी छॾियूं। 4 ॾिहाड़ा खल सुकी खणी वञी शहर में होको ॾिनो त छौड़ा वेकू छौड़ा वेकू। शहर वारनि हिननि खे भॼायो, कुती जा पुट सुकल छौड़ा बि कहां वता। सॼे शहर खे पिनाए उहे छौड़ा उछलाए छॾियूं। हाणे साईं जहिड़ो लस्सी लाइ धंधण आहे, तहिड़ो ईसो ऐं मूसो हाणे ॻोठ में पिनंदा वतनि लस्सी। हाणे साईं हिते मुंहिंजा भाउ 2 कावड़िजी पिया। चयूं हाणे छा कयूं, त हाणे हल त मां हिन वारी मारे अचूं जेका अकुल थी ॾियसि।
हाणे त हिननि छा कयो आहे, धंधण पंहिंजे कम सां निकिरियो आहे। फिर होॾे हिन वारी माउ जो कंद भञो, इहे था वञनि ॿई भाइर ईसो ऐं मूसो। हीउ शाम जो मोटी आयो आहे धंधण पंहिंजे घर, अचे ज़ाल खां पुछा कई, ॾे ख़बर के तुंहिंजे भाइरनि जा कम अथई जो तो वारी माउ जो कंद भञी विया। के चलो अलाह वॾो आहे। हिन साईं धंधण छा कयो आहे जो पोयों पर असरु थियो आहे। हिते माउ खे रिली में वेड़े सेड़े हाणे साईं डॉक्सन जे स्टॉप ते वञी बीही रहियो आहे। डॉक्सन आई आहे, डॉक्सन वारे खे चई सॼे गाॾी जो किरायो वठि पर हिन माण्हू न चाढ़जांइ। ईअं न, मुंहिंजी पोड़ी बीमार आहे, माउ आहे ऐं लताड़े मारे छॾींदुसि, मां खून वठंदोमांइ। हुन चयो न बसि किरायो ॾेई छॾ। सॼे गाॾी जो किरायो ॾिनईसि, पोड़ी खणी मथे वञी वेठो आहे। मुंहिंजा जानी अॻे स्टॉप ते गाॾी पुॻी आहे, हेठूं मथूं माण्हुनि सां भरिजी वई आहे। हाणे साईं उहो माण्हू खणी शहर में पुॻा आहिनि, ॿिया माण्हू लही विया। हीअ पोड़ी पंहिंजी माउ खणी ड्राइवर खे चयो, चए कुती जा पुट केॾो मूं तोखे सम्झायो, तो वरी बि माण्हू चाढ़े पोड़ी मुंहिंजी मारे छॾियऊं। हाणे मूंखे खून भरे ॾे जा मां केस थो कयईं। ड्राइवर चयोसि केस न कर, मां तोखे इन खून जी रक़म पाचको दुनिया जो भरे थो ॾियां, जवान जा पुट केस न कर। मुंहिंजा जानी उनखे दुनिया जो पाचको भरे ॾिनई। हिन डॉक्सन वारे खे चयो त पोड़ी बि तोख ई पूरणी आहे। हुन पोइ पोड़ी पूरी जा किथे उछलाए छॾियईं। हे साईं पाचको दुनिया जो खणी सिज लथे ठक वञी ॻोठ कयो। सिज उभरियो आहे। मुंहिंजा साईं हिन पुट खे चयो बच्चा वञ चाचनि खां टोयो वठी आ, दुनिया भरियूं। हाणे साईं छोकिरो हिन वारो वियो आहे चाचनि वटि, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचनि पुछा कयोसि बच्चा ॾे हवाल। चए चाचा टोयो ॾियो दुनिया भरींदासीं। चए हा, चए हा। हाणे साईं छोकिरो टोयो खणी आयो आहे, हे दुनिया पियो थो भरे। ॿियो ईसो आहे जा मूसो आहे। हिकिड़ो भाउ ठक अचे कयो भाउ वटि धंधण वटि। अदा सलाम वालेकुम। चए था वालेकुम असलाम। चए धंधण ॾे हवाल। चए था माठ कयो वेठा जो एॾो लाशनि जो मुल्ह आहे, एॾो लाशनि जो मुल्ह आहे जंहिंजो अंत न आहे। चए हा, चए हा। मुंहिंजा जानी हिन छा कयो, दुनिया भरे टोयो भाउ खे ॾिनई। चए था हे टोयो हथी को करे वञी रख घर। हाणे साईं टोयो खणी वियो आहे, वञी भाउ सां ख़बर कई अथसि अदा हीअ हक़ीक़त आहे, हीअ ॻाल्हि आहे। चए इहा ॻाल्हि आहे। चए हा इहा ॻाल्हि आहे। चए ठीकु आहे। हाणे साईं ईसो ऐं मूसो वठी पंहिंजे ज़ालुनि जा कंध भञी रिली में वेड़े स्टॉप ते वञी पुॻा आहिनि। डॉक्सन वारे खे किरायो ॾेई शहर वञी लथा आहिनि ॿई ज़ालूं खणी। उते वञी चयूं त लाश वेकू, लाश वेकू। उते हिकिड़े चयो कुती जा पुट लाश बि कहां वता। भॼो पुलिस खे ख़बर पई, फांसी चढ़ी वेंदो। लाशनि खे फेराए पोइ पूरियूं मर्ज़ी वारा आहिनि, जा कहीं दरिया में उछलायूं मर्ज़ी वारा आहिनि। हाणे कावड़जी अचे घर वेठा आहिनि मुंहिंजा भाउ। हाणे हिते पाण में हिननि सलाह कई आहे त हाणे छा कयूं, ज़ालूं मारे छॾियूंसीं, हाणे त मरूं था, मेहूं बि वयूं हलियूं, ज़ालूं बि वयूं हलियूं, हाणे हिन सां कमु कहिड़ो कयूं। हाणे साईं ॿिन्ही भाइरनि सलाह पाण में कई आहे। कि हाणे हल त असुलु छो न इन जो सिर विञाए अचूं भाउ जो, या ॿियो को कमु कयूं। हिन चयो न भाउ खे छॾ, हल दादा हली घर साड़े अचूंसि। हाणे साईं हीअ ॿई भाइर उथिया आहिनि उतां, धंधण वियो पंहिंजे कम सां, हे आयसि घर साड़ियो हलिया वियसि। हाणे साईं शाम जो धंधण मोटी आयो आहे।
अचे ज़ाल खां ख़बर पुछा कई त ॾे ख़बर घर सां कमु कयो। ज़ाल चयसि ॻाल्हि ॿुधे तुंहिंजो इहो ईसो ऐं मूसो आहे घर खे ॿाहिरियो हलिया विया हाणे असां छा कयूं। चयो अलाह वॾो आहे रखो अलाह ते। हाणे साईं हे चुप करे वेठा जन ॿ ॾियारा गुज़रिया छारी ठरी वई उते पाचको हिकिड़ो छारी जो भरे ठक वञी शहर कयईं। मुंहिंजा जानी खणी हिकिड़े सेठ जे दुकान ते वञी पाचको रखियईं। सेठ खे चई सेठ ॻाल्हि ॿुध मां 2-3 रुपयनि जो सौदो हुन दुकान खां वठी बाक़ी जेको सौदो आहे सभु तोखां अची थो वठां। सेठ हिन आसिरे में हिनखे चई त मुंहिंजे बाचके ते केर बि न वेहे सेठ मथां दुनियान मुंहिंजी सड़ी वञे। हाणे साईं हे वियो आहे पाचको रखी ॾेढी में लिको बीठो हुजे हिकिड़ो ग्राहक ॿियो आयो आहे तुंहिंजे बाचके ते अची वेठो आहे धंधण भॻो आयो चयो उथ कुती जा पुटु दुनिया साड़े छॾियई। हाणे त हिनखे उथारियईं उहो बाचको खणी सेठ खे चई हाणे ॾिसे मूं तोखे चयो कोन मुंहिंजी दुनिया साड़े छॾींदो हाणे दुनिया भरे ॾे जे करे न मां फ़रियाद थो कयईं। हुन चयो यार केस न कर मां तोखे दुनिया जो पाचको भरे थो ॾियां। हाणे साईं सेठ पाचको दुनिया जो भरे ॾिनसि। उहो पाचको खणी वञी घर सिज लथ जो पुॻो आहे। हाणे साईं सिजो भरियो आहे पुट खे चई बचा ॻाल्हि ॿुध चाचनि खां वञी टोयो वठी आहे दुनिया भरियूं। हाणे साईं छोकिरो हिन वियो आहे चाचे जे घर सलाम वालेकुम चए चाचा वालेकुम सलाम। चए बचा ॾे हवाल कहिड़े कम सां आयो आहीं। चए चाचा बाबे मोकिलियो आहे त टोयो वठी आहे दुनिया भरींदासीं। मुंहिंजा साईं हिते हुननि टोयो ॾिनो छोकिरे खे पर हिकिड़ो लॻो आयो छोकिरे भाइटे सां गॾु धंधण वटि धंधण शुरू थी वियो दुनिया भरण में। भाउ थो पुछा करे सदा ॾे हवाल धंधण धंधण थो चए था माठि कयो वेठा हुजो एॾो छारी जो मुल्ह आहे एॾो छारी जो मुल्ह आहे जंहिंजो अंत न आहे। चए हा। हाणे साईं हीअ टोयो जेको हो सो दुनिया भरे टोयो भाउ खे ॾिनई अदा मूंसा हे टोयो घर खणी वञी हथी को करे रख अॻिते कमु ईंदो। हाणे साईं हीउ टोयो खणी घर वियो आहे भाउ खे चई त हीअ हक़ीक़त आहे हीअ ॻाल्हि आहे दुनिया पियो भरे छारी जो चई वॾो मुल्ह आहे। हाणे मुंहिंजा साईं रब जोड़े थी वञ डोड़े न त यारहं जी टीण ठही पई आहे। हिननि छा कयो ॿिन्ही भाइरनि सलाह करे ठोके पंहिंजे ॿिन्ही घरनि खे बाहि ॾेई छॾियूं। हाणे साईं जहिड़ो धंधण पधर ते वेठो आहे तहिड़ा ई पधर ते वेठा आहिनि कारिज पिया परे परे खां निहारीनि हिक ॿिए ॾे ॿाहिरि। हिन भाइरनि पाण में सलाह कई हाणे त हिननि छा कयो आहे छारी खणी विया आहिनि ॿई भाइर 2 ॾियारा छॾे छारी खणी विया आहिनि शहर खणी विया उते बाचका भरे उते वञी होको ॾिनऊं त छारी वेकू छारी वेकू। शहर वारनि जो कुते जा पुट छारी बि कहां वरिती सॼो ॾींहुं छारी खे पिनाए पिनाए छारी झंग में उछलाए घर कावड़जी अची वेही रहिया। मुंहिंजा जानी ॿियो ॾाढो सुबुह थियो आहे हिते ॿिन्ही भाइरनि सलाह कई आहे त हाणे असां छा कयूं हाणे इनखे मारियूं ॿियो हिसाब ई न आहे। हाणे साईं हीअ 2 भाइर उथिया आहिनि धंधण पंहिंजे घर वेठो आहे अचण सां विझी चादर में गंढ ॿधे खणी खयूंसि दरिया जे कपर ते वञी छॾियूंसि। उते रखी ॿिन्ही भाइरनि जो पथर हलंदो वॾो खणी अचूं जो पथर में ॿधी उछलायूंसि दरिया में हीअ निकिरे ई न अंदरि ॻरी ख़तमु थी वञे। मुंहिंजा भाउ हीअ विया आहिनि उते पथर जे पोयां उतूं हिकिड़ो मेहार हुजे धण में हुनजो काहे नड़ वॼाईंदो आयो आहे। हाणे हीअ धंधण छा थो चवे चादर में
चए थो कोन परण बस कोन परण बस कोन परण बस दोहल परे थियो वॼे। निहार थो पुजागर जिन हई भूत हई जवान केर हई चए था जिन भूत न आहियां माण्हू जो बच्चो आहियां भाइर मूंखे ज़ोरी था परणाइनि मां शादी न कंदुसि। चए हा हिते निहार चए सदा ॻाल्हि ॿुध तूं शादी न कर मां छड़ो आहे मेहुनि जो धण आयो तोखे मां शादी कयां ही मेहूं आहियूं तोखे जवान। हिन चयो हा मेहूं भली मूंखे ॾे शादी वञी तूं कर मां शादी न कंदुसि। मुंहिंजा जानी काहे मेहूं ही थियो रवानो हिन खे ॿधी चादर में हिन खे चवणु लॻो तूं वेठो चवजांइ त कोन परण बसि कोन परण बसि हिन खे ॿधी काबू करे हिन खे चई तोखे ज़ोरी परणाईंदा तूं इहा ॻाल्हि वेठो कजां कोन परण बसि। मुंहिंजा साईं हे मेहूं काहे ही त हलियो वियो हू पथर खणी आया आहिनि मुंहिंजा भाउ हिते हिन हमराह वटि मेहार वटि। हाणे मेहार छा थो चवे चए थो कोन परण बसि हुननि चयसि जवान अहिड़ो था परणायूं जो ज़िंदगी यादि कंदे। तकड़ पकड़ में छोड़े पथर खे वराए ॿधी काबू करे उछलायो ही हलिया वियसि सिज लथो आहे ॻोठ वञी पंहिंजे पुॻा आहिनि। सुबुह जो ॿिन्ही भाइरनि सलाह कई आहे त चए था हाणे ॻाल्हि ॿुध धंधनि खे उछलायूं हाणे हल त जेका मॾी घर में अथसि इहा खणी अचूंसि भली बचा बुख मरनसि। हाणे त हिननि छा कयो आहे सुबुह जो उथिया आहिनि हाणे त हे मेहूं काहे पंहिंजे ॻोठ वियो आहे ॾाढो खीरु ॼमायूं खीरु खाधऊं सुबुह जो ज़ाल हिन वारी धंधनि वारी लसी पई विलोड़े ही ॿई भाइर उते पुॻा आहिनि सलाम वालेकुम वालेकुम सलाम। हिते धंधनि हिननि खे चयो था वेहो भाइरियूं मानी बानी खाऊं पोइ था हाली हवाली थियूं। ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध भाइर मुंहिंजा ॾाढियूं बुसरियूं पचा ऐं मानियूं पचा इहो मखणु जेको अथई सभु जी सभु कढ त भाइरनि खे मां खारायां। हाणे मुंहिंजा जानी बुसरियूं पकियूं आहिनि ऐं मखणु वखणु कढी भाइरनि खे खाराए ड्रॉ कराए हथ वथ धोआरे चए था हाणे हवालु ॿुधायो। चए था असांजूं ख़बरूं ख़ैरु तोखे असां उछलायासीं दरियाह में असांजो हाणे हल त मॾी जेका आहे सा उहा खणी अचूं भली बच्चा हिन जा बुख मरनि ॿियो ख़ैरु आहे। चए भले आयो जी आयो दा चए तूं पंहिंजूं ख़बरूं ॿुधा। चए था मुंहिंजूं ख़बरूं ख़ैरु जेकॾहिं मूंखे जरेब जो मुंडो पोइते उछलायो आहे अॻिते त मां भूरियूं काहे अचां हा कारी हिकिड़ी बि कोन कयां। हिननि चयो था इहा ॻाल्हि आहे। चए हा दा इहा ॻाल्हि आहे। हिननि चयो था हाणे ॻाल्हि ॿुधो भाइरियूं महिरबानी करे असांखे हली भूरियुनि वटि उछला। हिन चयो था ॻाल्हि ॿुधो तव्हांखे मां हली थो उछलायां हिकिड़ो हिकिड़ो पथर खणो चादर हिकिड़ी हिकिड़ी खणो पोइ तव्हांखे हली थो हुते भूरियुनि वटि उछलायां। मुंहिंजा साईं चादर बि हिकिड़ी हिकिड़ी खयूं पथर हिकिड़ो हिकिड़ो खणी दरिया ते पुॻान वेहारे ॿिन्ही भाइरनि खे पथरनि सां गॾु गॾी हणंदो उछलाईंदो वियुनि दरिया में ॿई ॿुॾी मरी विया। हीउ पंहिंजे घर आयो आहे ज़ाल खे अचे चई ज़ाल ॻाल्हि ॿुध मां झेड़े जी पहाड़ी पटिया हा न हूंदा न झेड़ो ई कंदा खारकूं रहियूं छह बखादियूं मूं बखादियूं ॻाल्हि खणण वारे बखादियूं ढोले मरी कल ॾिठो तूं ख़ुशि वेठा आई मुंहिंजा जानी।